अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ सच न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। हक़ सच न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर से फनका। पाकिस्तान पीपल्स पार्टी को चेयरमैन अॻूणे सदर पाकिस्तान मोहतरम आसिफ अली ज़रदारी जो वेझो साथी अॻूणो सूबाई सलाहकार सरदार मोहम्मद इस्माइल डायरी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका काज़ी अमन जे जनरल सेक्रेटरी अली रज़ा डायरी जी 34,000 मोरीअ ते ॻोठ साईं नालो मिठियो में ॿुॻिया बिरादरी तरफ़ां शानदार प्रोग्राम रखियो वियो, जिते हज़ारनि जे तइदाद में माण्हू शरीक थिया। सरदार जो खिताब ॿुधो ऐं इहो सरदार सां वचन कयो त असां ॾुख सुख में तव्हां सां गॾु आहियूं। सरदार ॿुॻिया बिरादरी सां वाइदो कयो त हर वक़्तु मुंहिंजो साथ तव्हां सां गॾु आहे। ॿुॻिया बिरादरी सां वचन कयो, अवां जे नौजवाननि खे नौकरी ॾियणु मुंहिंजो कमु आहे। जिते ॿुॻिया तव्हांजो पघर वहंदो उते मुंहिंजो रतु वहंदो, मुंहिंजो अवां सां साथ आहे। रिपोर्ट कराए फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी, हक़ सच न्यूज़, दौलतपुर से फन।